नाज़रीन, चूअड़ जमाली मां हमीदुल्लाह मेमण की रिपोर्ट मूजिब चूअड़ जमाली में पाकिस्तान सुन्नी तहरीक पारां सुन्नी तहरीक के बानी कायद शहीद मोहम्मद सलीम कादरी की योम शहादत 23 सफ़र के सिलसिले में कुरान ख़वानी कराई वई। तकरीब में पाकिस्तान सुन्नी तहरीक जो सूबाई अगवान मौलवी मंजूर अहमद कादरी, मोहम्मद सदीक मेमण, अब्दुल शकूर शीदी, फेरोज़ मेमण समेत बेन उलमान शिरकत कई। उन मौके ते शहीद सलीम कादरी के साले सवाब लाइ दुआ पिणु घुरी वई। तकरीब में शहीद सलीम कादरी के सुन्नी तहरीक के सूबाई अगवान मौलवी मंजूर अहमद कादरी अकीदत जा गुल निछावर करे लफ्ज़न की भेटा पेश कई। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सलात व सलाम अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। छो जो अज 23 सफ़र जो असांजे लाइ तमामु हिकु ॾुख भरियो ॾींहुं आहे। 23 सफ़र ते असांजे काहिद असांजे रहनुमा पाकिस्तान सुन्नी तहरीक के बानी अमीर शोदाए अहले सुन्नत शहीद मोहम्मद सलीम कादरी रहमतुल्लाह ताला अलैह के 23 सफ़र ते शहीद किया वियो हो। शहीद मोहम्मद सलीम कादरी रहमतुल्लाह ताला अलैह हू अज़ीम शख्सियत हुई जे ॾींहुं रात नामूस रिसालत के लाए पंहिंजे मसलक पंहिंजे अक़ीदे के लाए जदोजहद कई थे। शहीद मोहम्मद सलीम कादरी रहमतुल्लाह ताला अलैह असांखे इहो नज़रियो ॾिनो, इहो फ़िक्र ॾिनो ही मुल्क पाकिस्तान आहे, हिन मुल्क पाकिस्तान सां प्यार कयो वञे, मुल्क पाकिस्तान सां मोहब्बत कई वञे, मुल्क पाकिस्तान जे दिफ़ा जे लाइ ॾींहुं राति कोशिशूं कयूं वञनि। पंहिंजे मसलक पंहिंजे अक़ीदे जो दर्द ॾिनो, मसलक अक़ीदे की तड़प ॾिनी। सरकार मदीना अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सां मोहब्बत करण जो हिकु सलीक़ो असांखे ॾिनो। जे नौजवान में एक जज्बो हो, नौजवान में एक विलविलो हो जेको ॾींहुं राति अल मदद या रसूल अल्लाह जो नारो लगाए पंहिंजे मसलक जो पंहिंजे अक़ीदे जो तहफ़ुज़ कंदो हो, मुल्क पाकिस्तान जे आइन जे तहफ़ुज़ जे लाइ ॻाल्हि कंदो हो, मुल्क पाकिस्तान जे मफ़ाद जी ॻाल्हि कंदो हो, मुल्क पाकिस्तान जे दुश्मननि जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो हो। पर उनखे इहा सज़ा मिली अल मदद या रसूल अल्लाह चवण जे लाइ, मुल्क पाकिस्तान की गाल करण जे लाइ सरकार मदीना अलैहिस्सलातु वस्सलाम सां मोहब्बत करण जी उनके इहा ही सज़ा मिली जो उनके शहीद किया वियो। पर इहा ॻाल्हि वाज़े हुअण घुरिजे, अज पाकिस्तान सुन्नी तहरीक जो हर बच्चो सलीम कादरी आ। सलीम कादरी एक नज़रियो ॾिनो आ, सलीम कादरी एक अहिड़ो फ़िक्र ॾिनो आ, हर नौजवान जे ज़हन में मौजूद आ। ॾींहुं हुजे रात हुजे हू पंहिंजे मसलक जे तहफ़ुज़ जे लाइ ॻाल्हि कंदो रहींदो, पैगाम पहुचाईंदो रहींदो। सलीम कादरी हिकु न आहे बल्कि हाणे सुन्नी तहरीक जो बच्चो सलीम कादरी वारो नज़रियो रखे थो।